हमारे मुतालबे पूरे करो, हमारे मुतालबे पूरे करो। मजदूर मजदूरियत दुश्मन से हमारे मुतालबे पूरे करो। FFC इंतजामिया से ठेकेदारी निजाम से FFC इंतजामिया से अफसर शाह से हारिम से। अस्सलाम वालेकुम। साईं पहिरियों पंहिंजो तव्हां तारुफ़ कराइजो, पोइ तव्हां पंहिंजे एहतिजाज जे बारे में थोरो ॿुधाइजो। साईं मां बेगिंग ऐं लोडिंग कंडक्ट यूनियन जो प्रेसिडेंट आहियां। छा नालो आहे तव्हांजो? मौजली समय जो। जी साईं। असांजो मौक़ो बि हुआ त साईं 21 महीना गुज़री विया आहिनि, COD माना साइन न थियो आहे। ऐं उन खां बाद में त असां सां ॿिया अहिड़ा मसइला आहिनि जेको गैर क़ानूनी माना अब्दुल्ला जो गेट बंदि आहे। ॿिए नंबर ते मेडिकल पूरी दुनिया खे मिले थो, हर फैक्ट्री ॾिए थी, असांजी मेडिकल बि कोन थो ॾियनि, उहो बि बंदि आहे। ॿारनि जी तालीम आहे उहा बि असांजी माना बेगिंग वारनि जी बंदि आहे। हर मसइले ते थिए थी। ख़ुदि में ख़ुदि इंतजामिया कराए थी। लोकल इंतजामिया हाणे तक़रीबन 2-3 में विच में आई आहे, उन ख़ातिरी कराई आहे त असां तव्हां मसइला हल कंदासीं, पर थिया न आहिनि। थोरी हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइजो, उहा त पूरी दुनिया खे ख़बर आहे, हाणे तव्हां बि ज़बान में चई विया हो, तव्हांखे कंहिं बि क़िस्म जा के हक़ूक़ नथा ॾिना वञनि, न तइलीम, न सिहत, न एग्रीमेंट, न सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ तव्हांखे मुस्तक़िल कयो वञे थो, तव्हांखे मतिलबु कॉन्ट्रेक्टिंग निज़ाम ते हलायो वञे थो। हाणे अब्दुल्ला जो गेट जेको तव्हांजो मज़दूर यूनियन जो ही अॻवान आहे अब्दुल्ला खैटरान, इन जो जेको गेट बंदि कयो वियो आहे गैर क़ानूनी, उनजे ख़िलाफ़ तव्हां कंहिं शिकायत कई आहे, का दरख़्वास्त, का पटिशन? साईं उन खां पोइ पहिरीं खां लेबर कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त अब्दुल्ला खे बहाल कयो, हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त अब्दुल्ला खे बहाल कयो। कंहिं उन खां पोइ कंहिं फ़ैसिले खे कोर्ट खे नथी मञे इंतजामिया। सुप्रीम कोर्ट बि फ़ैसिलो इहो कयो आहे त पोइ भाई फैक्ट्री जा मुलाज़िम आहिनि, हिन जो गेट अब्दुल्ला जो गेट खोलियो। कंहिं माना कोर्ट खे नथा मञनि, पोइ पंहिंजी मर्ज़ी कनि था। रिटायर फौजी आहिनि, हुनजो कमु इहो आहे त माना 2 नंबर कमु करणु, माना दहशतगर्दी फैलाइणु, इहो कॾहिं बि कंहिं मसइले खे सिधो करणु नथा चाहिनि। हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? मुतालबो पहिरीं अब्दुल्ला जो गेट खोलें, उन खां 2 नंबर ते असांजी COD ते एग्रीमेंट करें। COD छा आहे? इहो एग्रीमेंट आहे? एग्रीमेंट आहे असांजो 21 महीना गुज़री चुका आहिनि, उहे कंहिं उन ॻाल्हि ते ॻाल्हि ॿोल नथा करनि। चार्टर ऑफ डिमांड ते। ठीकु आहे। मेडिकल असांजो आम आहे, जेको असां ज़ाहिर जे प्लाट ते कमु कयूं था, उहो बिल्कुलु असां हिन टाइम ते कोन्हे, जी कोरी बि नथी मिले। तव्हांखे जेकॾहिं FFC वारा मज़दूर ऐं माण्हू या मक़ामी सम्झनि त तव्हांखे पंहिंजा हक़ूक़ ॾियनि, तइलीम, सिहत ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं ॾियनि, तव्हांखे दादा असांखे माण्हू बि नथो सम्झियो वञे। जी अब्दुल्ला खैटरान साहिब, इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? थोरो शार्ट कजो। दोस्त इहो चवणु आहे त असां 35 साल थी विया आहिनि हिन फैक्ट्री में कमु कंदे, जंहिंमें पाकसूदी दवा खवनि, वरी FFC आई, थोरो आवाज़ सां ॻाल्हाइजो। उन सां बि असांजा उहे साॻिया मसइला त असांजे बचड़नि जो इलाजु, असांजे बचड़नि जी जेका आहे तालीम, उन खां असांखे यको महरूम रखियो वियो आहे। उन खां पोइ मुल्क जी वॾे में वॾी सुप्रीम कोर्ट आहे, जंहिंखे हर माण्हू तस्लीम करे, उन जे कोर्ट ऑर्डर कयो आहे त 90 ॾींहं जे अंदरि हिननि खे अपॉइंटमेंट लेटर ॾिनो वञे, उहो बि नथा ॾियनि। ठेकेदारी निज़ाम ख़तम करे हिननि खे अपॉइंटमेंट लेटर ॾिनो वञे, बाक़ाइदे कोर्ट जो ऑर्डर आहे। हा, मां बि पढ़ियो आहे। उन खां पोइ मुंहिंजे मसइले ते बि DC साहब घुराए असांखे पाबंद कयो त बाबा तव्हां अॻिते न वेंदा वे, जेको कोर्ट फ़ैसिलो कंदी। हे लेबर कोर्ट में पाण विया आहिनि, वो लेबर कोर्ट असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो, उन लेबर कोर्ट ते न बीठा, वरी विया हाई कोर्ट में, DC जे लेटर ते बि न बीठा, वरी हाई कोर्ट बि इन्हनि जे ख़िलाफ़ ऑर्डर कयो आहे। त हाणे ॿुधायो त असां आख़िर कहिड़े फोरम ते इन शइ खे खणी वञूं? जे अगरि असां एहतिजाज कंदा आहियूं त हे मथे ॿुधाईंदा आहिनि त हीअ दहशतगर्द आहिनि, अरे असांजी फैक्ट्री बाबा मां आहे, असां फैक्ट्री जी छो ख़िलाफ़ कंदासीं? साईं सिंधी असां आहियूं ई दहशतगर्दनि पाकिस्तान जे नज़र में। कानूनी हक़ मिले असांखे पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ असांखे पंहिंजो पाकिस्तानी सम्झो वञे, पाकिस्तानी सम्झो वञे। असां छो असां अहिड़ी उन्हनि में वञूं जो असांखे ग़लति जेको आहे प्रोपेगेंडा असांजे ख़िलाफ़ कंदा आहिनि, सॼो माल खाइनि पाण असांखे। अब्दुल्ला साहब, हाणे पाण कचहरी कयूं पिया, एहतिजाज खां अॻु में सभु दोस्त ठेकेदार मियां रफ़ीक जी ॻाल्हि करनि पिया, शिकायत करनि पिया। हाणे जॾहिं ऑन कैमरा आया हो त कोई मियां रफ़ीक जे लाइ ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। छा वाकई हुन जो ज़ुल्म ज़्यादतियूं वग़ैरह आहिनि, छा आहिनि? थोरो पंहिंजे इन ते ॿुधाइजो। असल में ॻाल्हि इहा आहे, इन खां अॻु में मियां मंज़ूर हुयो, मियां मंज़ूर खां पोइ मियां रफ़ीक, ही कंदे ई हो कम आहिनि त जेको बासर माण्हू आहे उनखे ॻोल्हे वठी अचनि। सॼो कसूर मैनेजमेंट जो आहे। हाणे मैनेजमेंट उन खे बासर सम्झे, उनखे जो कुछ भी समझे बासर त आहे न साईं,
बासर त आहे, इन में को शक त कोन्हे अदा। बासर त आहे, पर असांजे तरफ़ूं मज़दूरनि जे तरफ़ूं असांजे लाइ बासर आहे त पंहिंजी हद ताईं आहे, हिते असांजे लाइ सेठ आहे। साईं ॿुधो न, हाणे पुलिस कानून सभु कुझु उन्हनि जो आहे, फोर्सिस उन्हनि जा आहिनि, बाक़ी रहिया वॾेरनि खे बि पंहिंजो बणायो बीठा आहिनि, मतिलबु पंहिंजे मफ़ादात जे लाइ असांजे सिंधी वॾेरनि खे इस्तेमालु करनि था पिया, इन में को शक न आहे। चलो अदा, इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे, तव्हांजे एहतिजाज जे हवाले सां या तव्हां सां ज़्यादतियुनि जे हवाले सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो इहो एहतिजाज असांजे पंहिंजे हक़नि जे लाइ आहे। असांखे हक़ नथा मिलनि। 21 महीना गुज़रण बावजूदि असांजे चार्ट ऑफ डिमांड ते का ॻाल्हि ॿोल नथी करे कंपनी या ठेकेदार, न ई जेको DC इंतज़ामिया जेको मैनेजमेंट आहे, इहो इंतिज़ामिया आहे, असां सां वेही करे का ॻाल्हि ॿोल करे थी, कंहिं ख़ातिर ख़्वाही ते मंज़िल ते न आहिनि पहुता। असांखे मेडिकल जी बि सहूलियत नथी मिले, एजुकेशन जी सहूलियत नथी मिले। 35 सालनि खां वठी असांजा वॾा हिते कमु करे विया, गुज़ारे विया, अञा कुझु बि बीठा आहिनि। 35 सालनि खां इहो सिलसिलो हले थो। असांजी 28 खां 30,000 पघार जो सिलसिलो आहे। छा इन में महांगाई जो दौर में केतिरो गुज़र सफ़र थिए। असांजे मथां जेके बि ठेकेदार मुसलत कया विया आहिनि, बाअसर मुसलत कया विया आहिनि, इन खां पहिरां बि आया जेके असांजे हक़नि ते धाड़ो हणे विया। हाणे बि जेके ठेकेदार हाणे मियां रफ़ीक अहमद जेको असांजे मथां मुसलत कयो वियो आहे, थोरो आस्ते ॻाल्हाइजो, थी सघे थो तव्हांखे बि गुम करायो वञे। मां तव्हांखे अॻु में ॿुधायां थो, मां हिकिड़ो अर्ज़ु कयो वञा, मां मौला जो अज़ादार आहियां। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फरमान आहे कि न ई तव्हांखे कोई मौत ॾेई सघे थो, न ई तव्हांजी का रिज़्क़ खसे सघे थो सवाइ ख़ुदा जे। मौत ज़िंदगी अलाह ताला जे हथ में आहे। असां कंहिंखां नथा ॾियूं। असां पंहिंजे हक़नि जे लाइ अगरि मरी बि वियासीं त शहीद हूं। असां इहो ई चवंदासीं, असांजे मथां मैनेजमेंट जेको मुसलत कयो आहे, उहो हिकु जाबिर ऐं ठेकेदार असांजे मथां मुसलत कयो वियो आहे, जेको असांखे हक़ ॾियणु न, असांखे हक़ खसणु आयो आहे। केरु आहे उहो? मियां रफ़ीक अहमद असांजे मथां मुसलत थियल आहे, असांखे को हक़ूक़ बि नथो ॾे। ऐं मैनेजमेंट जेको असां सां विड़े थी, उन जे थ्रू उन खे ई सपोर्ट कयूं बीठी आहे। ऐं असांजो अब्दुल बीठो आहे, इन जो गैर कानूनी तरीक़े सां उनजो गेट बंदि कयो अथनि। कंहिं बि लेबर लॉ या कंहिं बि आइन में कोन्हे कि बाबा 60 साल मज़दूर रिटायर आहे। अगर कंहिं क़वानीन में आहे त असांखे ॾेखारिनि। सुप्रीम कोर्ट, आलनि अदालतनि जा फ़ैसिला असांजे हक़ में मौजूदु आहिनि, उन्हनि ते अमल नथो थिए। बाक़ी न कंहिंखां टिड़ियूं था, न कंहिंखां जड़ूं था। असां विड़दा रहंदासीं, पंहिंजे हक़ जेतिरे ते न मिलंदा असां विड़दा रहंदासीं। अदा 1 मिनट शॉर्ट कजो तमामु जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नसरुल्लाह साहब, असांजे चवण जो मक़सदु हे असांजे बच्चनि जी रोज़ी जो ज़रियो आहे। हे असां इन जी हिफ़ाज़त बि करणु ॼाणूं था। हितां जी जेकी मैनेजमेंट आहे न, इहा असांजे लाइ जेको आहे हिकु न ॿियो बाअसर हितां जो तर जो नुमाइंदो चूंडनि था, त हिननि खे इहे ई हक़ूक़ न ॾींदा। जीअं पहिरियों हुयो कादरी एंड कंपनी, असांखे कूड़नि केसिस में फसाए 6 साल मज़दूर खे कुझु न ॾिनो वियो। हाणे अची वियो आहे मियां रफ़ीक। हाणे मियां रफ़ीक उहो ई कमु रखियो आहे। असां पुरअमन कमु पिया कयूं, पुरअमन जेको आहे यूरिया बि न पिया खणूं। बाबा असांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हाणे यकीनन पहिरें जेके बाअसर उन्हनि खां वधीक बाअसर ॾिठी मियां रफ़ीक खे तव्हांजे मथां मुसलत कयो वियो आहे। बिल्कुलु बाअसर सम्झी करे उनखे मुसलत कयो वियो आहे। छो जो कल्ह असांजी ज़िले इंतज़ामिया वटि हिकिड़ी मीटिंग हुई, उते असांजो लेबर लीडर आहे अब्दुल खटियाण, तो उन जे लाइ असांजे प्रेसिडेंट बाबा इन ठेकेदार जो जेको आहे 4 महीना जेको आहे पीरियड रहे थो, अब्दुल्ला खे इहो इन करे बकाया अॻिते असां पाण खे उन जो मां 4 सेकेंड बि न कंदुमि। जागीरान ही जेका फैक्ट्री आई जागीरान उन्हनि जी अदा माना ज़ाहिर थिए थो त जे कुझु करनि था तुंहिंजा असां बाअसर करनि था, उहे तूं ठीको खणी न अचनि था, त मज़दूरनि खे का शइ न असां ॾींदासीं, उन्हनि सां विड़ंदासीं, उन्हनि जे हक़नि ते धाड़ो हणंदासीं। असांजी हाणे इहा ई आहे गुज़ारिश त असांजा जेके आहिनि मेन जेके जाइज़ हुक़ूक़ आहिनि, जाइज़ हुक़ूक़ जेके आहिनि असांजा जेके आहिनि उन्हनि ते अमल कयो वञे। अब्दुल्ला खटियाण जो आहे, अब्दुल्ला खटियाण सां गॾु 7 असांजा ॿियनि वर्करनि जो गेट बंदि कयो आहे। जंहिंखे कंहिंखे 4 महीना थी विया आहिनि, कंहिंखे 2 महीना थी विया आहिनि, उनजो जेको आहे गेट खोलियो वञे। असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि उहे हल कया वञनि। चार्टर ऑफ डिमांड माना तइलीम आहे, मेडिकल हिकिड़ो अहिड़ो आहे सिस्टम पूरे इदारे में ॾियनि था। कॾहिं कोन मिलंदा मिठा, पूरे इदारे कॾहिं कोन मिलंदा। ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, इन यादि ताईं अची विया नसरुल्लाह साहब जे मरण चाहियूं था, बाक़ी हुकूक पंहिंजा वठंदा। जेकॾहिं मरण क़बूल आहे, बाक़ी पंहिंजा जाइज़ हुकूक कोन छॾींदासीं। बाअसर हुजे, एफएफसी हुजे, इन नज़रिए ते हलण लाइ तव्हांखे पहिरियों पाण खे साफ़ रखणो पवंदो, पंहिंजे किरदार खे पंहिंजे खे साफ़ करणो पवंदो। असां पंहिंजे किरदार खे साफ़ रखंदासीं। जी रईस अमीन मुख़्तसिर थोरो ॿुधाइजो। सभ खां पहिरियों त असांजो जेको हिते एफएफसी इंतज़ामिया अचे थी, आरज़ी तौरु उहे 2 साल लाइ 3 साल अचनि था। ठेकेदार टोटल 2 साल जे लाइ आहे। असांजी एफएफसी जेको टावर आहे असांजी हिकिड़ी माउ जी जॻह ते आहे, असांजी रोज़ी आहे। असां हुनजो कॾहिं का बि ज़हनी तौरु सोच न रखी आहे त को नुक़सानु ॾियूं। जॾहिं उहो असां ते अहिड़ा हिकिड़ा ठेकेदार मड़िया वञनि था या असां सां ज़्यादतियूं कयूं वञनि थियूं, हक़ हक़ूक़ ज़ब्त कया वञनि था,
जेकॾहिं असांजा हक़ हक़ूक़ ज़ब्त थींदा त असां उनजे ख़िलाफ़ एतिजाज बि कंदासीं। एतिजाज हाणे रैस मां तव्हांजी ॻाल्हि कटां थो, हाणे तव्हांजो अॻियों लाइ अमल कहिड़ो हूंदो? अॻे असांजो अॻियो लाइ महिल हिन टाइम असां सां लोकल गवर्नमेंट वेही कल्ह असांजी जेको आहे मीटिंग कराई आहे, 20 तारीख़ ते मीटिंग रखी वई आहे। अगरि उन में को रिज़ल्ट आयो त अल्हम्दुलिल्लाह असांखे का ज़ाती शौक़ न आहे, ज़ाती दुश्मनी न आहे। अगरि रिज़ल्ट न आयो त इन असां पंहिंजे एतिजाज जो दाइरो अॻिते जे लाइ वधायो वेंदो। महिरबानी। साथियो, ही सब कुछ तव्हांजे साम्हूं आहे। मक़ामी मज़दूरनि खे, मक़ामी माण्हुनि खे, मक़ामी पोरेतनि खे फौजी फर्टिलाइज़र भाण फैक्ट्री मीरपुर माथेलो जी इंतज़ामिया कंहिं बि क़िस्म जा के हक़ूक़ नथी ॾे। सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि आला अदालतनि जे फ़ैसिलनि खे तस्लीम नथो कयो वञे। पाकिस्तान जे आइन ऐं कानून खे तस्लीम नथो कयो वञे। उन मुताबिक़ हिननि खे हक़ूक़ नथा ॾिना वञनि। हिननि खे सिहत ऐं तइलीम समेत ॿियूं सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ हिननि खे मुस्तक़िल नथो कयो वञे। फैक्ट्री मां ठेकेदारी निज़ाम ख़तमु नथो कयो वञे। चूंडियल नुमाइंदनि खे ही भत्ता ॾियनि था। हिननि जे मथां मियां रफ़ीक जहिड़ा बाअसर ठेकेदार मुसलत करनि था। टकनि एवज़ हिननि जे मथां मुसलत करनि था। DCSP खे का ज़रूरत न आहे जो फौजनि हिननि फौजनि ख़िलाफ़ का कार्रवाई करनि। बदिली त पंहिंजी जाइ ते इन्हनि ऑफिसरनि जूं नौकरियूं बि हलियूं वञनि थियूं। ही सभु कुझु तव्हांजे साम्हूं आहे जेको हर रोज़ मां रड़ियूं कयां पियो जो ख़ुदारा हिननि खे लगाम ॾियो। ख़ुदारा हिननि खे पटो विझो। असां सिंधी माण्हुनि खे इंसान नथो सम्झियो वञे। असां सिंधी माण्हुनि खे दहशतगर्द तस्लीम कयो थो वञे। छा ही मज़दूर तव्हांखे दहशतगर्द नज़र अचनि था? छा मां तव्हांखे दहशतगर्द नज़र आं थो? हा, हिते जेको पंहिंजा हक़ूक़ घुरंदो, जेके हिननि खां पंहिंजो हक़ूक़ घुरंदो, रियासती इदारनि खां पंहिंजा हक़ूक़ घुरंदो, फौजनि खां पंहिंजा हक़ूक़ घुरंदो, यकीनन उहो दहशतगर्दी जे ज़मरे में ईंदो। हा, मां दहशतगर्द आहियां। हा, मां बाग़ी आहियां। हा, मां दहशतगर्द आहियां। इन्हनि जे ॾाढाइण जे ख़िलाफ़ आहियां मां। इन्हनि जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहियां। इन्हनि जे दहशतगर्दी जे मां ख़िलाफ़ आहियां। हा, मां दहशतगर्द आहियां। साथियो, थी सघे त वधि खां वधि ही लाइव शेयर कयो त जीअं आर्मी जे ईमानदार जर्नेलनि, ईमानदार फ़र्ज़शनास जर्नेलनि ताईं ही मुंहिंजो आवाज़, हिननि मक़ामी पोरेतनि जो आवाज़ पहुची सघे। माना हू को नोटिस वठनि। ॿी सूरत में जेके इदारा आहिनि यकीनन आर्मी जे बदनामी जो सबबु बणजनि था पिया। ही इदारा, हिननि इदारनि जा जेके इंचार्ज आहिनि ऑन ड्यूटी आर्मी ऑफिसर आहिनि, न के रिटायर आहिनि। साथियो, अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मुंहिंजे लाइ बि दुआ कजो, हिननि मज़दूरनि जे लाइ बि दुआ कजो त जीअं हिननि खे बि पंहिंजा हक़ूक़ आसानी सां मिली सघनि। बहरहाल हक़ूक़ मिलनि, आसानी जी का परवाह न आहे। मरणो त हिकु ॾींहुं अथनि। महिरबानियूं।